नमाज रब जी आ, इबादत अल्लाह जी आ, बंदगी रब जी ज़ात जी आ, सजदो रब जी ज़ात जो आ, क़याम कूद तस्बीह सब अल्लाह जे लाइ आ। पर उन नमाज जी तकमील तॾहिं थी थिए, उन नमाज जो पूराओ तॾहिं थो थिए जॾहिं नमाज़ी चए थो अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुनन दार कुतनी जे अंदर हदीस आ, मुझे सोहणे सरदार फरमायो, बाबा ये जेके बीठल आहिनि खे महिरबानी करे वेहो अचे, सभु वेहो, ख़ामोश थी वियो। को मुजाहिद उथे हिन दुकान वारनि जा दुकान फ़िलहाल घड़ी खनि बंदि कराए। छा साहब उथो। मोहब्बत आले रसूल, इश्क आले नबी, जिक्र आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इबादत जी तकमील करार ॾिनो वियो। सरवर आलम फरमायो, मदीने वारे ताजदार फरमायो त तेसी ताईं तव्हांजी निमाज़ मुकम्मिल न थींदी जेसी ताईं मूं ते दुरूद ऐं मुंहिंजी आल जे मथां दुरूद न मोकिलियो। मन मात फी हुब्बे आले मुहम्मदिन मात मग़फूर अल्लाह। जेको आले रसूल जी मोहब्बत में मरी वियो, इन हाल में मौत आयुसि जो उनजा सभु गुनाह बख़्शजी विया। महबूब जे बच्चन सां मोहब्बत रखियईं, हुज़ूर जे घराणे सां मोहब्बत रखियईं। जी यार वणंदो आहे त यार जो पार बि वणंदो आहे। जी महबूब जो देस बि वणंदो आहे। महबूब जे देस जी हवा घुलंदी आहे त आशिक जे सीने मां सरीरूं निकिरी वेंदियूं आहिनि। महबूब जे पासे जो को पखी ईंदो आहे त इश्क वारे खे जान मिली वेंदी आहे। मोहब्बत वारो जंहिंजी मदीने वारे मीर सां मोहब्बत आहे, जंहिंजी आकाए काइनात सां मोहब्बत आहे, वो लाज़मन महबूब जे बच्चन सां, महबूब जे आल सां, महबूब जे अहले बैत सां मोहब्बत रख। तिरमिज़ी जी हदीस आहे, रिवायत करण वारो हज़रत सैयदना जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी, सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। ऐं वक़्तु कहिड़ो आहे, जॻह कहिड़ी आहे, मैदान कहिड़ो आहे, ॿुधण वारा केर आहिनि ऐं ॿुधाइण वारो केर आहे। ईअं कोन बयानु कंदुसि तव्हां निंड उखेड़ियो, सुजाग थी वियो। हा हज्जतुल विदा, मोकलाणी वारो हज। जे हज में मुंहिंजे महबूबन करीमन फरमायो त ईंदड़ साल मैदान अरफात जो साॻो हूंदो, पर मां तव्हां में मौजूद न हूंदुसि। मुंहिंजा महबूब सुहिणा मैदान अरफात ते आया आहिनि, कसवा ॾाची जे मथां सवार आहिनि, ऐं सहाबा किराम जो जम्मे गफ़ीर मौजूद आहे। उहे परवाना महबूब जा इश्क ऐं मोहब्बत जा दीवाना, जेकी दिलबर जे दीद जा मुश्ताक हुया, ऐं हर हर अदा खे ॾिसनि पिया, हर हर लफ़्ज़ खे गौर फिक्र सां ॿुधनि पिया। जो हबीब ने ऐलान फरमायो हो त ख़ुज़ू अन्नी मनासिककुम, मुखों पंहिंजा मनासिक सिखी वठो, हज जा अहकाम सिखी वठो, पिराए वठो, जो अन क़रीब मां ज़ाहिरी जिस्म सां तव्हां सां जुदा थियण वारो आहे। हज़रत सैयदना जाबिर थो फरमाए त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी कसवा ॾाची ते सवार आहिनि। फरमाइनि था, ए असहाबो ॿुधो, ए ग़ुलामो ॿुधो, ए कलमे पढ़ण वारो ॿुधो, मां मोहम्मद करीम तव्हांखे ॿ शयूं ॾेयूं थो वञा। तव्हांखे लन तदिल्लू,
मा तमस्सकतुम बिहिमा, जेकॾहिं तव्हां इन्हनि ॿिनि शयुनि खे पकड़े वरितो, इन्हनि ॿिनि शयुनि सां चंबड़ी पियो, त तव्हां कॾहिं बि गुमराह न थी सघंदव। ॿ शयूं तव्हांखे ॿ इनाम ॾेयूं थो वञा, ॿ नेमतूं ॾेयूं थो वञा, पंहिंजे पोयूं तव्हां वटि ॿ निशानियूं छॾियूं थो वञा। इन्हनि खे चंबड़ी पइजो, इन्हनि खे मज़बूत झलजो, तव्हां कॾहिं बि गुमराह न थी सघंदा। ऐं इन्हनि लफ़्ज़नि जो मज़मून मुखालिफ़ छा थींदो त जेकॾहिं इन्हनि ॿिनि शयुनि खे छॾे ॾींदव त तव्हां गुमराह थी वेंदव। ॻाल्हि सम्झो था? जे हिदायत चाहियो था त इन्हनि ॿिनि शयुनि सां चंबड़ी वञो, जे इन्हनि ॿिनि शयुनि खे तव्हां छॾे ॾिनो त तव्हां हिदायत जे रस्ते खां भटकी वेंदव। कहिड़ियूं ॿ शयूं? किताबुल्लाह व इतरती अहलु बैती, हिकिड़ो अल्लाह जो किताब, रब जो क़ुरान, ऐं ॿिया मुंहिंजा अहले बैत, मुंहिंजी इतरत, मुंहिंजो घराणो, मुंहिंजा अहले बैत, इहे ॿ शयूं तव्हांखे ॾेयो थो वञे। हबीबन फरमायो त ॾिसजो मूंखां बाद में तव्हां इन्हनि खे कीअं था संभालियो, तव्हां इन्हनि खे कीअं था चंबड़ो।